सरदार टिचार खान के न का चोटी ताईं बाहि लगी वही होती। सो कंहिं बि वक़्तु ओचितो वार करे सघे थो शमशाह। खान बहादुर बि एसपी ज़र अली जे हादसे खां पोइ शींहुं बणिजी वियो आहे। मूंखे इन नांगनि खां बचणो पवंदो, एहतियात करणो पवंदो। शमशू, मूंखे तुंहिंजी ॾाढी सिक लॻी आहे। तूं ई ॿुधा मां छा कयां। हिन टाइम माहौल मुलाक़ात लाइ साज़गार न आहे रुखसार। हर तरफ़ बस खौफ फैलियल है। भला तोखे कहिड़ी ज़रूरत हुई बिजार खान खे चोरणे जी? खान बहादुर ॼाणे या शाह मुराद ॼाणे, तो छाजे लाइ वञी खखर में पत्थर उछलियो? ज़र अली मुंहिंजो क़रीब तरीन दोस्त रहियो आहे। हींअर हू मौत जे बिस्तरे ते आख़िरी साह खणी रहियो आहे। मां जेकॾहिं हुनजे हिन वक़्तु कमु न आहे रुखसार त पोइ कॾहिं ईंदुसि यार, कॾहिं? मां तोखे पंहिंजे दोस्त खां नथी रोकियां। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त खान बहादुर ऐं बिजार खान जे विच में सिर्फ़ तूं टंग न अड़ा शमशू। शाह मुराद जे तहफ़ुज़ ख़ातिर मां सरदारनि सां बग़ावत कई आहे। शाह मुराद जी चांडोकी हिकु अकेली धीउ आहे ऐं ज़र अली जी मंगेती आहे। उन्ही नाते सां मुंहिंजो त कुझु हक़ ठाहे थो न उनखे बचाइण जो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।